अम्मा दे दो अम्मा चौधी हाथी अजनी बाबा का बेसर दोस्त का बेसर साल मुर्स का बेजार मुर्स साल का बेसर अरे तुझा रिश्ता कम नहीं न गुस्ल जो जलवो हूंदो न वफा हूंदी न बेवफा हूंदी कोई कहे हिते साईं सलीम घणी खेरे में निकली तव्हांजी सराई न है मयार के उस्ताद सैतान ने तो समझो ब्याह तव्हांजे शहर में आसे तव्हांजी सराबी न उते मयार न थींदी हेरे रे ॿुधो नौजवान उतां बि ॿुधो पुराणो उतां बि थींदो तव्हांजी सलाह जी उते त ॻाल्हि न मयारन ऐलान थींदा सिजने से ते ज़मीन ड्रामे जी अॼु शामियाने तां वेठा हो उन ॾींहुं शामियानो न हूंदो वण न हूंदा हाणे ही सिजो साॻो घणो परे ख़बर अथव अलाए केतिरा हज़ार मील परे हज़ार मील अलाए केतिरो वो भी तव्हां को आहे जेको जून जुलाई जे महीने में जंहिं मस्जिद में मार्बल लॻल हुजे उन में बीहे ॻाल्हाइण था कोन्हे उते बीहणो पवंदी ऐं घणनि ॾींहंनि जो ॾींहुं हूंदो घणनि कलाकनि जो क़यामत जो इहो सभिनी खे ख़बर आहे हेठो हेठो ॿुधाए थोरो ॾाढो यार पैसा कोन थो करां ॾींहुं थो पुछां 50,000 साल साईं थोड़ो सोचो यार हिते हिते सिज ज़मीन टामे दी यौम तो बदल अर्ज़ खैर बी ज़मीन आनी दा सही न होंदी ज़मीन त बात हुई तो आसमान ने भी सिज नहीं थी थी शाबन जरूदो नौजवानो पको बोड़ो मुझी अमान्यानी हयादार पर्देदार मां तू भी बुध कोई रिश्तो कम नहीं सतन किस्म जा मानू क़यामत वारे ॾियारे अल्लाह जे अर्श जे छांवे ता हूंदा करोड़ा ने हाणे ये ॾाढे जो ॿुधाए सतन काशा न हूंदी अल्लाह जे अर्श छा सबातु युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्लु इल्ला ज़िल्लु इमामुल आदिल वशाबन शफी इबादतिल्लाह देखो ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न अल्लाह उनखे अर्श जे छांव खां प्यारी होरिया चवंदो त पोइ देर बि थो उॾे ॾाढा चओ त वञो हीअं ॾाढा चओ त हिन मदीने वञो भला मदीने में जन्नत अथव आख़िर सां ॾिसी आयो आहियां अल्लाह तो के रमजान जा रोज़ा मदीने में नसीब करे वॾो मज़ो खुदा जी ज़ात जो कसम रब फरमाईंदो मलाइको हिनखे त वठी अचो सही केरु रब फरमाईंदो इमामुल आदिल आदिल हुक्मरान घर जो वॾो शहर जो वॾो सूबे जो वॾो मुल्क जो वॾो पर जे सफ़ा वॾाए पर न मिले सभिनी सालनि जो त वॾो आहे न ॿी वॾाए पर न मिले सेवा शहर जो वॾो न सेवा कोन जो न सही घर में बि वॾा ॿिया पर शौक़ में बज़ालू की हिक कई वरी ॿी हथ कराए त कोन हूंदा हा बिल साल बिली सा इंसाफ कयई अदल कयई ये न ते गदल ते भी चुल ते हिकड़ी एसी में तभी पई लाभ करे हिकड़ी के 5,000 जो वगो तभी के 500 वारो ये न ये कई त पो पासो सुकल हूंदुस पर जे बिनी सा हिक करो हलो इंसाफ कयई ओ
कलमे वारो खुदा जी सा जो कसम रब क़यामत जे न्यारे चवंदो अल्लाह अल्लाह फरमाईंदो मलाइको वठी अचोस साईं केर रब फरमाईंदो इमामुल आदिल ए आदिल हुक्मरान हो अदल कई तंहिंजे करे मां रब करीम जो अदल इहो थो चवे उस ते न सड़े वठी अचोस पंहिंजे अर्श जे छांव हेठां बिहारियांसि चवो सुभान अल्लाह। ॿिए नंबर में वशाफ़ी इबादतिल्लाह नौजवान सॼो ॾींहुं फेसबुक फीसबुक फूसबुक सॼो ॾींहुं नमाज़ अरे जिंदगी जा 4 ॾियारा थई अरे जुवानी वध 5 साल 20 वारो त ॼाण 5 खां पोइ 25 ते ईंदे 40 वारो त ॼाण 45 में चिकी पवंदई नौजवान क्या मजे ॾियारे नौजवान खे बि अरबोस ते न बिहारी दो ओ नौजवानो कदर कयो मदीने जे वीर आमना जे लाल इमामुल अंबिया फरमायो इख्तनिम खमसा क़ब्ल खमसिन शबाबक क़ब्ल हर्बिक पंजन से जे तरगाग में इंसान पंजन से के गनीमत समझो जवानी के और बजे अचरगाग में इंसान गनीमत समझे जवानी तो जवानी दीवानी जवानी जो हिकड़ो सजदो पोड़ पंजा 100 सजदा जवानी हिकड़ो सजदो पोड़ पे 100 ने पर जवान हेरे बोले सुमरे ओ नौजवानो मां छोकरन सा तो ॻाल्हायां नौजवानन सा 30 साल 40 साल भी जवानी बालक थियण खां बाद में 40 सालन ताईं जवान पोइ वरी थोरो पोइ पोइ 50 त खणंदो तदासा पोइ 60 त वरी खणंदो लठ पोइ 70 त वरी अकुल में कतर पोइ 80 त वरी मत खसी पोइ 90 त कांव वांगुरु वेठो लवे पानी पोइ 100 त न जीअण जी ख़ुशी न मरण जो भव नौजवान खे थो चवां जवानी जो कदर कर नेमत हिकु दफ़ो मिलंदी अथव हर वक्त एक दफो मिलंदो जवानी एक दफो अखियुनि जो कदर कर एक दफो डंडन जो कदर कर एक दफो जंगू बाहूं एक दफो वक्त एक दफो ओ कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम अबो ऐं अमर भी एक दफो मिलंदव अबो अमर मरिया मोटंदा ॻाल्हायो नथा हली हद कर कई माई पुरानी वचन अब्बा मां तोखे अमर जहिड़ो प्यार ॾींदुसि चाचो जे बाबा अबे जहिड़ो शफ़क़त हासिल पर अमर अमरा अबो अबो अमर अबो बेल अबो कदर कर अबो जहिड़ो थी कदर कर अम्मा जहिड़ी थी कदर कर हे डॉक्टर अली मां साहब जो बाबा साहब फती न पुछो मुझी अम्मा फौती वई अबो भाई घर वेराना कब्रिस्तान अमर जो हथ करे तो खुदा जो कसम अल्लाह अम्मा जा हथ खाली न मोटाई ए मां के भी प्यार ले कुत्ती भौंकना पी के तो देख कुराड़ा खिंगी से जो घर खांगारा करे चलो देख ना हेरी लागे बैठे वे फकीर राजी अल्लाह राजी काथे लिखेला रे तो फकीर के राजी को अल्लाह राजी देवा ये गाल अल्लाह रिज़ल रब फी रिज़ल वालिद अबू अमा राजी अल्लाह राजी बता जो सुभान अल्लाह नाराज अल्लाह अबू अमा हमें जलसे का बोली पेरन दे तो माफी दे आई अभी ने ता खुश थी पेरन दमा के ने हमारी खुश थी ने ना भागोर पाए चुमी ने पुत्र बस ही न कर मा भी रोली अथई तक आसमान वाली
अल जन्नत दा खुदा में खिलू मगद मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया फरमायो अल्लाह अम्मा जे कदम जे तो जन्नत रखी तव ओ नौजवानो कदर कयो एक दफो से मिलनी तो जवानी भी नंद नंद है नंद ये क्यों सजो दी फेसबुक छोरा नंढा अंधा थी विया चश्मा पाई वेठा हला 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 मोबिल अंधा थी हे तो मौलवी साहब मौलाना सलीम साहब आने का बात दिया हे को थोड़े ही फेसबुक हलाइंदो या सॼो आलिम मुतारो कंदो अरबी जा किताब पढ़ाईंदो हिफ्ज़ जी तालीम ॾींदो क़ुरान पर मोबिल जो नौजवान जी ॻाल्हि कनि जेके निमाज़ यादि न आज़ान आई तभी फेसबुक तभी ये हेड़ी पागल जड़ी मोबाइल मां समझा तो ये छोरा मरदा तभी चौदा महीने में विजी छो कबर में तो उते वञी ॾिसंदा थे लाओ त ख़बर पए न अंदर लाओ त ख़बर पए न शाह मोहम्मद कदर कयो जवानी जो हिकिड़ो सजदो पोड़ा 50 सजदा निमाज़ भी जवानी जी नमाज भी जवानी जी सजदा भी जवानी जा रुकू भी जवानी जो उमरो भी जवानी जो हज भी जवानी जो ताजे करे मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो पाजी जवानी के और बचे तलगाग में इंसान खलीफा समझे मतलब सुभाणे पोड़ो थी वने मां सही शहर में भी दो ना अल्लाह सा ॾिसंदो इकड़ा बेचारा कोराना होता कोराना होता न वो मस्जिद में ईंदा न नमाज़ पढ़ण जे पोइ कुर्सीअ ते पढ़ंदा गोॾा कम नथा कनि थोरो तवजो कयो नौजवान मुड़े कुर्सीअ ते निवड़ी नथा सघनि सजदे में नथा वञी सघनि बेचारा इशारा था अरे जॾहिं गोॾा कम पिया कनि तॾहिं लड़ींदा आहिनि वाह जो मज़ो आ सजदे में खुदा जी ज़ात जो कसम ओ मुसलमानो जवानी जो हिकिड़ो सजदो तने पोड़म जा 100 सजदा जादन मज़ो जवानी में जने भई पैर भई गोडा भई हथ नक ऐ गिरद जने सजदे में वञे न उते सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पर ॾाढो मज़ो तो जे ऐं रब भी खुश तो थी हाँ ये बेचारा ने सो ये क्यों इशारा दे पहले मां सब कदर उम्र भी जवानी जो तो हज भी जो मां भी 2013 में अल्लाह ताला तबारक व तआला मां ट्रे दफा नसीब कियो उम्र 13 महीने से घूमी थक जाओ न पिया अज हेरे काबतुल्लाह जा तवाफ कर थक जाई न पो वरी 2016 में वैसे थोड़ो फर्क पियो 2019 में 18 में भी वियो रमजान में पो जने सफा का मरो मरवे का सफा डरो पिया वो सा जो साथी के मां चमा यार व्हील चेयर वाला तो छोचे मां नो गोला कम ना करी सफा तक जी उन्हें जो से अल्लाह तेरा खोच थानो का भाई हथ नहीं वरी भाई भागा से मसो जवानी जो थव ओ नौजवानो हज उम्र ज़कात पांजो रोजा कोराना बेचारा छा रखी सके कोराना बेचारो करे मस्जिद अची सघंदो कोराना बेचारो जलसे में हली न सघंदो कोरानो घणो बेचारो वेही न सघंदो कोरानो बेचारो मस्जिद में घणा नफल बेचारो वेठो हूंदो ज़िक्र कंदो पर नौजवानो ओ नौजवानो तुझे जवानी जो हिकिड़ो सजदो पोड़म जा 100 सजदा रब तो फरमाए त हिन जो हिकिड़ो सजदो मूंखे ॾाढो वणे थो दर जवानी सजदा करदन शेर पैगंबरी वक्त पीरी गुरु जालिम निस्वत परहेज़गार जवानी में सजदो कर जवानी में इबादत कर जवानी के रब के राजी कर चौद नबियन सगोर जी आदत मुबारका जवानी तंहिंजे करे नौजवानो पंहिंजी जवानी खे कदरो हर शइ जवानी जी अथव पोड़ पया वीचारा पोयां
क्या मजे ॾियारे अल्लाह सॾे करे इनके पंहिंजे अर्श जे चाणा प्यारी दो हे नौजवान हो सजदा कंदो हो रोजा रखंदो हो इबादत कंदो हो वठी अचोस मां पंहिंजे अर्श जे चाणा प्यारियोस अल्लाह अल्लाह अया अर्ज़ कयां तवज्जो कर ओ बिरोई साहब ई कौम वारो यार ॿुधो खुदा जी ज़ात जो कसम आहे हिन माण्हूअ खे बि रब सॾींदो केर चयो नौजवान अॼु जवानीअ में सफ़ा फाटे पियो हसीन जमील हो हेॾां का औरत सॾु कयसि हसबियूं नसबियूं मालिन उहा औरत सुहिणी बि आहे हसब में बि चङी नसब वॾे घराणे जी मालिन हुज़ूर तो फरमाए माल भी तस नौजवान के सॾे दी इशारा दी करेस कमरो खाली है बंगलो खाली है हदीस जी माना तो होता का खाली है हसबी व नसबी व माल भी हो दस सोनी भी है नौजवान शैतान भी जैसे वारों कर वो तो बंद करना से ना शैतान गुनाह कराइंदो तो तौबा जे आसरे कर यार वो माना गुंदो बंगना से अच त बके पियो अच त चर्स पियो अच त जोआ खेदो अच त सिना क्यों अच त फिल्म ॾिसो वो तो बंगना से यार अल्लाह गफूर ईमान अल्लाह तौबा जो इबादत में गुनाह हाय शैतान जो चवेस वञो सॾई थी अरे बाबा ये स्पीकर के घट क्यों पान हंसता वन्यो सदई थी वो तो स्पीकर में आवाज कहीं हो जाए चलो नारायण सुभान अल्लाह समझे कोई भी अजो लफ्ज अर्ज़ कहीं तो वजाए नौजवान पक्का बोर्ड अर्ज़ खुद सामो सड़े सी नौजवान हसीन जमील औरत बुराई जे लाए हलिया माल भी जाए थी ये सुनो शैतान भी जैसा मारो करना चौधर के चवेसी अलिया कमरा खाली ओता का खाली अल्लाह हे नौजवान चवे सो ना ना मां नहीं तो चो सुभान अल्लाह तोरो डाले तो चो ये अच्छे तुम नहीं चो केर को नहीं घरो खाली कमरो खाली ओता का खाली बंगला खाली इतने जो माई मां नहीं दो मां छो नहीं ने चाहिए इन्नी अखाफुल्लाह रब्बल आलमीन देखो राजा सुभान अल्लाह चले अर्श जी साओ नसीब तेरी राजा मोहब्बत सा चाहे तो मां नहीं तो सुचो तेरी से का कोई न तो माई और इन्नी अखाफुल्लाह रब्बल आलमीन भाई बिहार लिसन मके अल्लाह जो भाव देते वो लिसन मां नहीं बच्चियों से ने कहा बच्चियों इन्नी अखाफुल्लाह रब्बल आलमीन माके अल्लाह जो नादो भाव देते अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए क्या बचे न्यारे अल्लाह इन नौजवान के सॾे करे पंहिंजे अर्श जे चावे ना बिहारी दो इमामुल आदिल नौजवान कदर कर नौजवान तेजो भी कदर कर हर से एक दफो मैंने दी दवा मोटा में चोमा जल्द भी एक दफो कोई अल्लाह वाला ने तो बजी पिया वो थारे 50,000 जा भी जा रहा है ना अरे अल्लाह वाला इंट अल्लाह बड़ा भी लड़के था वो भुगड़ा भी खाई था वो चढ़ा भी चबाले था वो पर वो हो तो भुगड़ो न खाई चाहिए था जो है यार वो भी था तभी है ये हरी में बच्ची भी हथ दी 50,000 ये अल्लाह दादा हैदरी साहब खंगाऊदा असदुल्ला हैदरी खंगाऊदा बात में बड़ी पाटे पर वो जे मस्त नहीं वठी है ना खंगा लो बात तो ना खोली ना मत आई ना खंगा मा हिट करे ना दोदा पर
नेमतदार रब जी अखियों जो कदर कर हाँ परे तो जैसे मोबाइल सी जबान रो नतीजा नौजवान जवानी जो कदर कयो रब का जो हे मानू भी क्या मजे लियारे अल्लाह जे असरे सावेदा अखी की इबादत कर जिनल आईनैन नजर फराई साहबा के तकवा खिजी जिना थई खबरदार खबरदार आना के जिना का भी बचा हुजूर फरमाया मा जरे मेराज वारी रात मेराज ते वयो दिठो ओ घाड़ा मर्द ओ घाड़ी उमायो एनो गोश्त खुशबूदार पयलो ओने नजर इन किन्नो गंदो बदबूदार हुए प्या खाइन हुजूर पुछो ओ जिब्रील एक कैसे तुझी उम्मत जा तेरे 9000 दुआरी अल्लाह जिब्रील चयो साईं हुए थई तेरे दुनिया के अंदर हक छदे हलाल छदे हराम खादो वनी इस्लाम कयो वनी बेजा लोहाल तारियो हुए मानू तमायो थई जिन पांजे मुर्सल सा गद्दारी कई निकाह होवे वनी बेहद मोकारो कयो इंसानी मर्द इंसानी औरत ताजे करे हुजूर फरमायो खबरदार अल्लाह तो फरमाए वाला तकरबु ज़िना इन्नहु कान फाहिशा व साअ सबीला तो फरमाए ज़िना का भलो अरे जिना 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 जे गुनाह जी अदई आए शादी से तो जिना करे ना संसार के मारे से बस जिना की थी पर लोड़ ताले थी मारे शरीय दे नहीं थी बगैर शादी से तो गलती थी वे 80 कोड़ा हनो 80 कोड़ा बच्चों तो जिंदगी दे जिना धारे सजा एडी या जिना जी साईं फरमायो मां जहन्नम जो ॾिठो में तेरा माण्हू आ क्या मजे लियारे ज़ानी जे इन दिल ते ओ औरत जो निशान हिते लगंदो गंदो जे मां गंद वहंदो मां नथो चवां गंद वहंदो तमाम गंदी बदबूदार जो ॿिया जहन्नमी परेशान थींदा त इंसान माना कहिड़ा ज़ानीअ जी दुनिया भी तबाह गैरत भी तबाह छो तो मन ज़ना सुनिया भी आली ही फरमा जेको सिना कंदो न सा सिना कई नहीं अखि जी सिना कंदो अखि जी सिना थी दस औरत थी वने पंहिंजे अखि जी हिफ़ाज़त कर कुल लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम कुल लिल मुमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन मोमिन मोमिनात के रब तो फरमाए पंहिंजे अखि जी हिफ़ाज़त कयो पर इसे पंहिंजे तक अखि जी सिना और जेके ये औरत वनी थी ना इहो इहो न सोचणो करदा इन औरत जो रिश्तो करण मानो कंहिंजी धीउ आहे कंहिंजी भेण आहे कंहिंजी न्याणी कंहिंजी माउ आहे कंहिंजी घरवारी आहे चइनि माण्हुनि जा तूं घर थो लथा पानी नजर माफ़ तो पैजी वई वो अखियूं छिकियूं क्यों न क्या मजले वाले जहन्नम सरायूं तपाए ताके पराईंदा से पराई औरत न तकियो जेकरे कोई पराई औरत के तकीदो मोला जो पराई मायूं ने से मोले जी माई ने से त मानो शरीर जा साईं जी भरी वनी न जेको कहीं भेण के तकीदो मानो जी भेण न के ॾिसंदा माना तो चवा मन सना सुनिए बियारी आए सही हदीस अखि जी सिना करे थींदे अखि जी इबादत कयो कन जी इबादत कयो गाना न ॿुधो ज़बान जी इबादत कयो अब एतो ताम जन्नत जा आशिक कहिड़ा आहिनि जन्नत जा तव्हां सभु जन्नत जा आशिक आहियो काने नारो घणो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत नारे तकबीर हिफाजत कर अखि दी तवज्जो कर दर्द गया क्या मजे दे यो मानू भी अल्लाह दे अर्श दे सावे का भी जो
ओ दोस्तों कुराना चवंदा आहिनि ॻोठ जा ओड़े पाड़े जा मौलवी खे नौजवाननि लाइ पैसा न आहिनि जो रुगो पियो तारीफ़ जी करे असां कुराना काॾे वञूं कुराननि जे लाइ बि हदीस में इशारो अथव ॿुधजो क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह फरमाईंदो मलाइको हिन बहाने खे वठी अचो साईं केर फरमाए रजुलुन मुअल्लकुम बिल मस्जिद यो मुंहिंजो बानड़ो जंहिंजी दिलि मस्जिद सां आई प्यार मस्जिद सां आओ हिकु नमाज़ पढ़ी ॿीअ जो इंतज़ार ॿी पढ़ी वीह जो इंतज़ार चौथी पढ़ी पंजीअ जो इंतज़ार रात जो निंड ई न पियो करे सुबुह न थी वई मस्जिद सां प्यार कॾहिं मस्जिद लाइ थधो वठी आयो कॾहिं फरासी वठी आयो कॾहिं पखड़ो पियो वठी अचे कॾहिं बैटरी पियो वठि यार निमाज़ी निमाज़ पढ़ंदो मां मस्जिद सां प्यार रंगड़ा पियो ॾे मस्जिद खे पियो सींगारे रजुलुन मुअल्लकुम बिल मस्जिद फरमाई क़यामत जे ॾियारे इन माण्हूअ खे अल्लाह सॾे करे पंहिंजे अर्श जे चांड प्यारींदो जंहिंजो प्यार मस्जिद सां हो हाणे डॉक्टर भी अहमद मस्जिद चढ़े पर साल कोन्हे हुई बड़ो सारा जातस पर अहियां वधे न हलो साईं अहियां वधे नथी माना साहब अची वियो आहे जो हुनजो मां सम्झां थो त इहो ख़लीफ़ो अचे थो माना ॿुधाए थो त मां आहियां हली 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 चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ न सुभान अल्लाह ओ दोस्तो तवज्जो तवज्जो हुसैन आहे न थोरो थी वियो माशाअल्लाह माल न सही चार चार जलसा असां बल मानी लॻंदी हा प्यार मस्जिद सां अल मोमिन फिल मस्जिद कसम की फिल मां चओ न सुभान अल्लाह मोमिन मस्जिद में ईंदो आहे ईअं मज़ो ईंदो त जीअं मच्छीअ खे पाणीअ में अचे मस्जिद सां प्यार क़ुरान मस्जिद सां हिन क़ुरान खे चओ मामा मस्जिद में अचो अब्बा सॼी उमिरि टोपिया ई न आहियूं हाणे वरी कहिड़ो टुटो न आहियूं इहे चवंदा जॻह करो थी करे मार पोइ निकिर मरे तो वेठो आहे हिते उताक में कचहरी अल्लाह जे घर में वञ जिंदगी जा गुनाह माफ़ थियनि उहो माण्हू बि अर्श जी छांव न हूंदो ज़कर अल्लाह ख़ालिया फरमाई जेको अकेला में रब जो ज़िक्र थो करे पंहिंजा गुनाह यादि करे पियो रोए अल्लाह क़यामत जे ॾियारे इन माण्हूअ खे बि अल्लाह सॾे करे अर्श जे चांड प्यारींदो ही माण्हू बि अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह मोहब्बत भी अल्लाह ख़ातिर तसार पावर भी अल्लाह ख़ातिर इहो माण्हू बि क़यामत जे ॾियारे अर्श जे चांड बीठो हूंदो पंहिंजो साथी मामिलो न अबा ॿुधो ॿुधो इमरान सां तव्हां कावड़े आयो न आयो सभु पुठि अहिड़े त भाई तॾहिं त हरा मिले ई नथो हे सभु न अवाल इमरान खपे न खपे ॿुधो ॿुधो इमरान न खपे छो कावड़े लाइ छाजे करे चओ पिया न अल्लाह जी रज़ा ख़ातिर असांजी इमरान सां कावड़ा जो पाकिस्तान जो ख़ैर ख़्वाह आहे कादियान सब हरा कादियान के ताकत ॾियण लाइ पियो महिनत करे यहूद जो एजंट कूड़ हणी करे वो न खई कान अलाए काॾों अची वेठो रुगो पियो पाकिस्तान सां बेवफ़ाई करे इन जे लाइ मां इमरान खान नाराज़ इन जे लाइ मां कावड़ींदासि भला यार मौलाना फज़लुर रहमान का पठाना विरोही छो था मोहब्बत कयोसि चवंदो आलिमा वलिया हाफिज़ा सालिहा ख़ैर खुदा जी ज़ात जो क़स्म इन मुल्क जो ख़ैर ख़्वाह नामूस रिसालत जे लाइ अज़मत सहाबा जे लाइ मदरसनि ऐं मस्जिद जे लाइ पियो महिनत करे अलाए केतिरियूं रेलियूं पियो कढे हीअ हुकूमत तबाह थे ख़तम थे छाजे लाइ चओ मौलाना दीन जी ॻाल्हि थो करे ऐं चवे थो त हिन मुल्क में मोहम्मद जो निज़ाम क़ाइम थिए इहा आहे या न हा मौलवी अब्दुल जब्बार साहब मोहब्बत छो थो बोल दिया
मौली साहब सलीमुल्लाह साहब तानी प्यार छो आलिबा फरमाई जेको अल्लाह खातिर के सा प्यार करे तो न अल्लाह जी रजा खातिर मोहब्बत तो करे हमारे तो तू गावले ना जैसे साहब जो दुश्मन है जलील पैसा बेगैरत वाह जी तुझी खैरत है वाकई या कावल हक साहब जो दुश्मन है इस्लाम जो दुश्मन है कादर जो यार है बेगैरत नफरत कहीं ने तो आसे रजा चाची तई अल्लाह जी रजा कहीं जी अल्लाह जी क्या मजे दिहाड़े यो मानो उससे न हो दो अल्लाह उससे अर्श दे चाणा दे चलो सुभान अल्लाह अया दादा चो अया यो भी बुधाया एकड़ो केड़ो ये किसे में आतो है पैसा निकता 100 निकतो 50 निकतो 1000 निकतो 5000 निकता निकई कान छाए घरान ये निकाय करे आले बतावजन मदरसो तालिबा गरीबा यतीमा रन्नसाला मिस्कीना पेटो गाड़ोआ कपड़ा को दस गरीबा खुदा जी सा जो कसम लिकाए करे नहीं सजे हथ नो कबे के पतो ही न पयो अल्लाह अल्लाह मुझे सही फरमा क्या मजे ॾियारो इहो माण्हू भी उस दे नस्ल तो सॾे करे अर्श जी चाहना बिहारी नो मार लिकाए करे खैरा लिकाए समझ नहीं ये कोरे नहीं दसे लिकाए ये खबर ही न पाए अर्श जी चाहना जन्नत कबे गराना दा हल्लो ता जन्नत जा सको मुझे से फरमायो पंजन माण्हू जे मथा वरी अल्लाह जी जन्नत आशिका पंज माण्हू अल्लाह जी जन्नत आशिक तारा जन्नत जा सके वरी जन्नत ता जा सके अल्लाह जल्दी मुझे माशूक मोकिल मां पाने माशूक के गोद में संभाले केड़ा हिकिड़ो न माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिका जेको ज़बान जी हिफ़ाज़त थो करे गा न थो ॾे चर्चा न थो वणे गिला न थो करे कूड़ न थो ॻाल्हाए हिफ़ाज़त कईं थो ज़बान खे लग़वियात खां पियो बचाए लग़वियात ख़ुदा जी ज़ात जो कसम मदीने वारे से फरमायो बिन शइ जी तव्हां ज़मानत ॾियो मां मोहम्मद जे जन्नत जो सामिन आहियां साईं कहिड़ी पाण फरमाए ॿिनि राननि जे विच ते जेको उखड़ जो टुकड़ो आहे इन जी ज़मानत तूं ॾे जन्नत जो सामिन मां मोहम्मद ॿिनि चपनि जे विच में जेको गोश्त जो टुकड़ो आहे उन जी ज़मानत तूं ॾे तुंहिंजी जन्नत जो सामिन मां मोहम्मद आया ये ज़बान इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिका ॿियो न माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिका जेको क़ुरान जी वेठो तिलावत थो करे चओ सुभान अल्लाह हे क़ुरान हे यासीन यस वेठो तो पढ़े कुरान जी तिलावत घणी कई पढ़ल ना है दसियारत कर आंगुर रखी करे सिद्ध दे जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह जेका ये शइ लिखी दई आहे हक़ा सच्चा जेको क़ुरान जी वेठो तिलावत थो करे अल्लाह जी जन्नत न दे आशिका दादा चओ ओ माशूक ओ जन्नत जा माशूक सुभान अल्लाह चओ ओ जन्नत जा माशूक हां कबे न पक्का तब विंदम न विंदम आता बुधा जा क़ुरान पढ़ ज़बान जी बात कर इन माण्हू जे मथां भी अल्लाह जी जन्नत आशिका जेको बुखल के मानी थो खाराए पेट बुखियो आयो ये सही बारे में फरमाए हज़रत अली सही जन्नत अली जे आशिक ही न पाण पंहिंजे वात ते हथ ॾेई ग़रीबन खे मानी खाराए इन माण्हू जे मथां भी अल्लाह जी जन्नत आशिक इन माण्हू जे मथां भी अल्लाह जी जन्नत आशिक ओ जेको उघाड़न खे अल्लाह जे नाले जे कपड़ा थो पाराए चओ सुभान अल्लाह कपड़ा इन माण्हू जे मथां भी जन्नत अल्लाह जी आशिक हज़रत उस्मान खे नबी साईं 9 दफ़ा जन्नत जी बिशारत
लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ व रफ़ीक़ी फिल जन्नत उस्मान। पाण फरमायूं अल्लाह हर नबी के जन्नत में दोस्त ॾींदो पर मुंहिंजो दोस्त जन्नत में उस्मान हो। मुंहिंजा कम कहिड़ा सॼो ॾींहुं क़ुर पढ़ंदो सॼो ॾींहुं वो गाल के नंढा पारा एॾो सखी हो बुखार हिकिड़े माण्हू चए थो उस्मान साईं वञेसि पोइ वॾो उठ भरियो माखीअ जो वापारी बि चए सुणा उस्मान अलाह जे नाले ते थोरी माखी दे छा अलाह जे नाले थोरी माखी दे हल उस्मान चयो नालो अलाह जो तो वरी घुरे थोरी दे नथा चओ सुभाणे हां उच्च भरी मुझे माखी जो जी अल्लाह ने थोड़ी माखी दे मुझे कम में आ ठीक है जे नाले तो करे जी अल्लाह जे नाले जे वो करे तो अल्लाह जे नाले और चे तो थोड़ी सजो उच्च खड़ी हो आ ओए ते जके ता के चला मदरसे ला पंज मन के दली जाय छी हां मुला चक्को एड़ो है साईं ए दो पंज मन सिटो दियो गोरे आ सौ को 5000 हिंदियो हाला हज़रत उस्मान के मदीने जे मीर फरमाया उस्मान लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ व रफ़ीक़ी फिल जन्नत उस्मान। पाण फरमायो अल्लाह हर नबी के जन्नत में दोस्त ॾींदो पर मुंहिंजो दोस्त जन्नत में उस्मान हूंदो। चाहिए न सुभान अल्लाह। पंजो माण्हू सही कहिड़ो पाण फरमायूं पंजो माण्हू जेको मुंहिंजे मदीने वारे साईं जे मथां पियो दुरूद शरीफ पढ़े सॼो ॾींहुं पियो दुरूद पढ़े इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ पढ़ंदो रोज़ घणा दफ़ा मां तो तव्हांखे अर्ज़ु कयां रोज़ 100 दफ़ा मोहम्मद ते दुरूद पढ़ो वॾो नथो अचे वॾो नंढो दुरूद शरीफ हे महीनो तो दुरूद शरीफ जो महीनो आ मथो महीनो दुरूद जे पढ़ण जो महीनो आ। इन महीने में मदीने जे मीर खे लाड़ो कमाल बख्शो कंहिं बि नबी खे एॾो कमाल न बख्शई जेको मिठड़े मोहम्मद करीम खे रब मेराज वारो कमाल बख्शे करे मथे घुराए करे फरमाईंदो सुम्मतना फतदल्ल फकान क़ाब क़ौसैन औ अदना वो एतिरो वेझो थियो जीअं तीर कमाननि जा मुंडा पाण में वेठा हूंदा आहिनि अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद खे एॾो वेझो करे दीदार करायो दीदार तंहिंजे करे अहिड़े सोन जे मथां चओ इंशाअल्लाह पढ़ंदासीं दुरूद ॿियो न थिए नंढड़ो हिकु दफ़ो दुरूद पढ़ो 10 दफ़ा पढ़ो 100 दफ़ा मलाइक हिकु ॿई कम न कंदा हिकिड़ो हे कंदो या माण्हू गुनाह कंदो आहे या सवाब कंदो आहे सवाब कंदे त हे मलाइक लिखंदी गुनाह कंदे त हे मलाइक पर हिकिड़ो अहिड़ो टाइम अथव जो ॿई मलाइक कलम खणी कम कंदा आहिनि जेको माण्हू मिठड़े मोहम्मद करीम साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो आहे हिकिड़ो मलाइक खणी करे तुंहिंजो नेकियूं लिखंदो आहे ॿियो कलम खणी करे तुंहिंजा गुनाह राईंदो आहे। सुभान अल्लाह। तंहिंजे करे अॼु